अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु पाण पढ़ंदासीं फ़लसफ़े बाबति। फ़िलासफ़ी छा आहे? फ़िलासफ़ी लफ़्ज़ हिकु यूनानी लफ़्ज़ आहे। फ़िलो माना लव माना मोहबत ऐं सूफ़िया माना विज़डम या दानाई। यानी फ़लसफ़े जो मतिलबु आहे दानाई या इल्म सां मोहबत। फ़लसफ़े जा अहम सुवाल। फ़लसफ़ी सदाईं वॾा सुवाल पुछे थो। ज़िंदगी जो मक़सदु छा आहे? सच कूड़ में फ़र्क़ु कीअं थिए? छा इंसानु आज़ादी सां फ़ैसिला करे थो या तक़दीर में जकड़ियल आहे? मौत खां पोइ छा थींदो? इंसाफ़, चङाई ऐं बुराई जा मयार कहिड़ा आहिनि? फ़लसफ़े जा मुख्य शोबा। मेटाफिज़िक्स माना वजूद, रूह, काइनात ऐं हक़ीक़त बाबति सुवाल। एपिस्टेमोलॉजी माना इल्म ऐं सच जी तहक़ीक़, असांखे छा ख़बर आहे? इथिक्स माना इख़लाक़, सही ऐं ग़लति, चङाई ऐं बदी जा असूल। लॉजिक माना मंतक, सही सोचण ऐं दलील ॾियण जो तरीक़ो। एस्थेटिक्स माना जमालियात, फ़न, ख़ूबसूरती, ज़ौक़ बाबति सुवाल। फ़लसफ़े जी अहमियत। इंसान खे सोचणु सेखारे थो, सुवाल करण जी हिमत ॾिए थो, सच ऐं कूड़ में फ़र्क़ु सम्झण में मदद करे थो, ज़िंदगी में माना मक़सदु पैदा करे थो। अदा मिसाल, जीअं को माण्हू पुछे आसमान नीरो छो आहे, इहो साइंस जो सुवाल आहे। पर जेकॾहिं को पुछे छा हक़ीक़त में दुनिया जो को मक़सदु आहे, सच छा आहे, इहो फ़लसफ़े जो सुवाल आहे। नतीजो, फ़लसफ़ो इहो इल्मु आहे जेको इंसान खे दुनिया ऐं पाण बाबति घणा सुवाल करणु सेखारे थो ऐं अक़ल सां उन्हनि जा जवाब ॻोल्हण जी कोशिशि करे थो।